खैरपुर मीरस मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर फ़हीम ज़ैदी मूजिब अल हसन मोटर्स पारां खैरपुर में पहिरियों भेरो कारुनि जी ख़रीदो फ़रोख़्त लाइ आचर बाज़ार लगाई वई आहे। आचर बाज़ार जो इफ़्तिताह सियासी समाजी अॻुवान अंजुमन ताजरान जे सदर हाजी लाला अब्दुल गफ़ार शेख रिबिन काटे कयो। उन मौक़े ते हाजी अब्दुल गफ़ार शेख जो चवणु हो त अल हसन मोटर्स जे मालिक मीर हसन जावरी पारां तमामु बहितरीन क़दम खयो वियो आहे। खैरपुर में पहिरियों भेरो कारुनि जी ख़रीदो फ़रोख़्त लाइ आचर बाज़ार लगाई वई आहे, जेका हर आचर ते लगाई वेंदी। हिन बाज़ार मां शहरनि खे तमामु घणो फ़ाइदो हासिलु थींदो। हाणे खैरपुर वासियुनि खे गाॾी ख़रीद करण या विकिरे करण लाइ कराची, हैदराबाद या कंहिं ॿिए शहर ॾे वञिणो न पवंदो ऐं हिन बाज़ार मां खैरपुर जे मईशत खे तमामु घणो फ़ाइदो थींदो ऐं शहरनि खे कारोबार जा मौक़िया बि फ़राहम थींदा। उन मौक़े ते इल्ताफ़ लाशारी, फ़हीम शेख, अब्दुल क़यूम शेख, ग़ुलाम अब्बास वसाणी ॿिया पिणु मौजूदु हुया।